माथेले में स्नेप फाउंडेशन जिला घोटकी पारां गरीब जोड़न जी इज्तिमाही शादी कराए लखे रुपयनि जो ॾाज ॾिनो वियो। स्नेप फाउंडेशन जिला घोटकी पारां डिग्री कॉलेज मीरपुर माथेलो में गरीब जोड़न जी इज्तिमाही शादी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें 10 जोड़न जी शादी कराए खेनि शादीअ जा वॻा ऐं ॿियो लखे रुपयनि जो ॾाज ॾिनो वियो। तकरीब में फाउंडेशन जी चेयरपर्सन शाइस्ता खोसो, मेहमान ख़ास तौर ऑर्गेनाइज़र स्नेप जिला घोटकी जे सदर अब्दुल हनान कलवड़, शोएब समेजो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते शाइस्ता खोसो ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अगर हिन में सिंध गवर्नमेंट या जेको लोकल गवर्नमेंट सपोर्ट कंदी त मां सम्झां थी जेके नियाणियूं गरीब घरनि में वेठियूं आहिनि त उहे बि मतिलबु पंहिंजे इज़त सां घरनि में हली वेंदियूं। हे असांखे इंसान जे लाइ नथा कयूं, असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह जी रज़ा जी ख़ातिर कयूं था, छो जो हिन मिसकिननि जूं दुआऊं आहिनि जेको असांखे हिकु मक़ाम ते पहुचाए सघनि थी। ऐं मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु पाण खे अॻिते आणणु आहे। मुंहिंजो मक़सदु हर उहो स्टेप फाउंडेशन जो मेंबर, वॉलंटियर, उहिदेदार जेको मां चाहियां थी उहो सभ खां पहिरियां अॻिते अचनि, मां उन्हनि जे हे हर साल तक़रीबन हर ज़िले में हर जेका आहे सिंध जे ज़िले में जेका आहे 10 जोड़नि जी शादी कराईंदा आहियूं। इन खां 2 महीना अॻु में सीता दादू में कराईसीं, इन खां अॻु में सखर में 50 जोड़नि जी शादी थी। हाणे जेको आहे हिते 10 जोड़नि जी जेको आहे घोटकी में शादी थी रही आहे। तक़रीबन हर हिकु जोड़े खे 1.5 खां पौणा 2 लख रुपए जो सामान ॾाज जी सूरत में कुंवार खे जेको आहे हिकु तोहफ़े में ॾिनो वेंदो आहे। ऐं इहो चवंदुसि जेके बि वस वारा आहिनि ऐं असांजा वॾा माण्हू आहिनि जन में अलाह तौफ़ीक़ बि ॾिनी आहे, असांखे घुरिजे त इन सथ जो साथ बि ॾियूं ऐं अहिड़ा अमल में आणियूं जेके असांजी हिन दुनिया में ऐं हुन दुनिया में आख़िरत में चङाई थिए। इहा इंशाअल्लाह स्टेप फाउंडेशन ऐं मैडम शाइस्ता बलोची जेकी आहे उहा कोशिशनि सां जल्द ॿियो ऐलान थियण वारो आहे ऐं इंशाअल्लाह हीअ 10 आहिनि पर 7 जी तादाद में इंशाअल्लाह ताला उहे जल्दी जेको आहे इज्तिमाही शादियूं थींदियूं ऐं जेके ग़रीब मुस्तहिक आहिनि उन्हनि ताईं इहा बाअमानत अमानत पहुचाईंदासीं इंशाअल्लाह। असां स्टेप फाउंडेशन वारनि जा थोरा आहियूं जंहिं हिन प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, स्टेप फाउंडेशन जी टीम जा थोरा आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk